अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, मां आहियां सिंधु इम्तियाज़, तव्हां सां गॾु शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब ते। असां जेको अॼु पढ़ूं था पिया इहो आहे सब्जेक्ट साइंस, ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। गुज़िरियल जेके मुंहिंजा कुझु क्लासिस हुया उन्हनि ते तव्हां तमामु सुठी जेको आहे सो कमेंट्स ॾिना ऐं मोट ॾिनी। हाणे अॼु शुरू कयूं था पंहिंजी साइंस जेको असां पढ़ूं था। अॼु जेको टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे सेंस ऑफ ऑर्गन्स। ठीकु आहे, मतिलबु उहे कहिड़ा उज़वा आहिनि जेके असांजे सेंसिस में यूज़ थियनि था। हाणे हलूं था पहिरें नंबर सवाल जी तरफ़। ही आहे त हाउ मेनी सेंस ऑर्गन डू ह्यूमन बींग्स हैव, माना इंसान में जेके आहिनि कुल केतिरा हवास आहिनि। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त देयर आर 5 जेको आहे सेंस ऑर्गन। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 2 जेको आहे उहो आहे डिफरेंट पार्ट ऑफ द आई वर्क टू फॉर्म इन। ठीकु आहे। हाणे आई जो जेको आहे सो अखि जो बेसिकली कमु छा आहे, मुख़्तलिफ़ उन जा जेके पार्ट्स मिली करे कहिड़ो कमु कनि था। त इन जो राइट आंसर जेको इहो आहे त इमेज, माना हिकिड़ो अक्स ठाहींदा। कंहिं बि शइ खे ॾिसण जे लाइ जेको आहे सो असां अखि जो इस्तेमालु कंदा आहियूं। क्वेश्चन जेको आहे नेक्स्ट उहो आहे द क्लियर आउटर लेयर एट द फ्रंट ऑफ द आई इज़ कॉल्ड, मतिलबु जेको ॿाहिरि अखि जे हिकिड़ो आउटर लेयर हूंदो आहे जेको असांजे अखि जे साम्हूं नज़र ईंदो आहे या अॻियां नज़र ईंदो आहे, उनखे छा चयो वेंदो आहे। इन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे कॉर्निया, उनखे कॉर्निया चइबो आहे। उन खां पोइ आहे द वाइट पार्ट ऑफ द आई इज़ कॉल्ड। हाणे अखि जो जेको अछो हिसो हूंदो आहे अंदरि जेको पाण सभिनी खे क्लियर नज़र बि ईंदो आहे, उनखे छा चइबो आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे स्केलरा। उन खां पोइ नेक्स्ट जेको सुवालु आहे उहो आहे द कलर्ड पार्ट ऑफ द आई इज़ कॉल्ड। हाणे अखि में जेको अंदरि रंगीन हिसो हूंदो आहे उनखे छा चयो वेंदो आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे आयरिस। नेक्स्ट सवाल वरी इन ते ई बेस करे थो पियो त आयरिस हैज़ सेंट्रल ओपनिंग विच अलोज द लाइट टू एंटर द आई इज़ कॉल्ड। हाणे माना आयरिस जेको आहे सो हिकिड़ो सेंट्रल ओपनिंग आहे या विच ते जेको आहे अखि जंहिंमें मौजूदु हूंदो आहे, जेको रोशनीअ खे छाजे लाइ अलो कंदो आहे त उहा अंदरि दाख़िल थिए। उहो कहिड़ो उज़वो आहे, उनखे चइबो आहे प्यूपिल, जंहिंखे पाण सिंधीअ में जेको आहे सो माणकी बि चवंदा आहियूं। मुख़्तलिफ़ बुक्स में जेको आहे सो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में स्पेशली तव्हां ॾिठो हूंदो। उन खां पोइ ॿियो जेको सुवालु आहे द ब्लैक डॉट एट द सेंटर ऑफ द आई इज़ कॉल्ड, माना अखि में जेको अंदरि कारे रंग जो जेको आहे सो हिकिड़ो डाट हूंदो आहे या खणी टुबको चइजे, विच अखि में हूंदो आहे, उनखे छा चइबो आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे प्यूपिल। नेक्स्ट ॿियो सुवालु आहे त वाट डज़ लाइज़ बिहाइंड द आयरिस। हाणे आयरिस जे जेको आहे सो जेकॾहिं अॻियां ॾिसिजे त छा हूंदो आहे, उनजो राइट आंसर जेको आहे उहो लेंस आहे। इहे इन जे करे डिटेल्ड में था पढ़ूं छाकाणि त हर टेस्ट में जेको आहे सो इन में सेंस ऑफ ऑर्गन में कॾहिं उनखे पोइ ईयर खणंदा आहिनि, कॾहिं हुन मां टंग खणंदा आहिनि, कॾहिं आइस खणंदा आहिनि। पर स्पेशली जेके माना मुख़्तलिफ़ टेस्टुनि में असांजे बि अखि खां गुज़रिया आहिनि या तव्हां बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि टेस्टूं ॾिनियूं हूंदियूं, उन में या त सेंस जेको आहे इहो साइट उन मां ऐं अक्सर जेको आहे सो ईयर्स मां खणंदा आहिनि क्वेश्चन्स। इन जे करे इनखे जेको आहे क्लियरली सम्झणु तमामु ज़रूरी आहे। हाणे नेक्स्ट सवाल जेको आहे सिंगल पॉइंट वेयर ऑल लाइट रेज़ एंटरिंग द आई मीट इज़ कॉल्ड, मतिलबु अहिड़ो अखि जो जेको पॉइंट जिथे सभई जेका आहे सो रोशनी अची करे गॾु थिए ऐं उनखां पोइ अखि में दाख़िल थिए, उनखे छा चयो वेंदो आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे लेंस। नेक्स्ट जेको ॿियो सवालु आहे विच इज़ द नोन एज़ द स्क्रीन ऑफ आई। हाणे जीअं टीवीअ जी हूंदी आहे स्क्रीन हूंदी आहे जिथे असांखे हर शइ चिटी नज़र ईंदी आहे, ईअं ई अखि जी जेका आहे स्क्रीन उनखे छा थो चयो वञिजे। उनजो जेको आहे राइट आंसर आहे उहो रेटिना आहे। रेटिना उनखे चयो वेंदो आहे। ऑल लाइट रेज़ एट लेंस मूव्ड। हाणे सभई जेके ॿियो सवालु आहे त सभई जेके रोशनीअ जा शुआ जेके लेंस खां अंदरि दाख़िल थियनि उनखे छा चइबो आहे। इहे बि जेके आहे सो राइट आंसर इन जो आहे रेटिना। रेटिना खां एंटर थींदा आहिनि। ॿियो सवालु आहे त हाउ मेनी टाइप्स ऑफ लाइट डज़ रेटिना हैव। ठीकु आहे। हाणे इहो जेको आहे त केतिरा क़िस्म आहिनि रोशनीअ जा जंहिंमें जेको आहे सो रेटिना में दाख़िल थींदा आहिनि। ठीकु आहे। इन जो राइट जेको आंसर आहे उहो आहे 2। उहे आहिनि रॉड्स एंड कोन्स। नेक्स्ट सवाल जी तरफ़ हलूं था त नर्व्स दैट ट्रांसफर्स द विज़ुअल इंफॉर्मेशन फ्रॉम द रेटिना टू द ब्रेन इज़ कॉल्ड। हाणे जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, असां पढ़ियो बि हूंदो साइंस में, त जेके बि मतिलबु असांजो सेंट्रल जीअं जेको आहे सो कंप्यूटर में हूंदो आहे CPU, जेको कंट्रोलिंग सिस्टम आहे असांजे सॼे बॉडीअ जो, उहो आहे ब्रेन। ठीकु आहे। त मतिलबु जेकॾहिं असांखे का शइ आइडेंटिफाई करणी आहे, का शइ हियरिंग करणी आहे, का शइ फील करणी आहे, त उन्हनि सभिनी जा जेके सिग्नल्स हूंदा आहिनि उहे असांजे ब्रेन जी तरफ़ वेंदा आहिनि।
था। सवाल ही उन ते बेस थो करे त नर्व जेका आहे उहा कहिड़ी आहे जेका विजुअल इंफॉर्मेशन माना का शइ अखि माना ॾिठी ऐं उनजो जेको आहे सो कीअं ख़बर पई त इहा कहिड़ी शइ आहे। लेट सपोज जेकॾहिं असां कंहिं बुक ते नज़र विझंदासीं त उन जा जेके आहिनि सो सिग्नल्स वेंदा असांजे ब्रेन जी तरफ़। हाणे उहा कहिड़ी नर्व आहे जेके उहे सिग्नल्स या उहे मैसेजिस कन्वे कंदी आहे ब्रेन ताईं, उनखे चइबो आहे ऑप्टिक नर्व। नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे, ऑप्टिक नर्व इज़ मेड अप ऑफ 1000 ऑफ। हाणे सवाल इहो आहे त उहा ऑप्टिक नर्व खणी त वञे थी मैसेजिस, पर उहा ठहियल छा जी आहे बज़ात ख़ुदि? उहा जेका ठहियल आहे उहा आहे सेंसरी न्यूरॉन्स। उन में नंढा नंढा जेके हूंदा आहिनि न्यूरॉन्स हूंदा आहिनि जेके उहे मैसेजिस जेके आहिनि ब्रेन ताईं कन्वे कंदा आहिनि। इन खां पोइ अॻिते हलूं था त सवाल आहे त वेन पर्सन्स विजन इज़ इम्पेयर्ड विच पार्ट ऑफ आई डज़ नॉट वर्क प्रॉपरली। माना कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं विजनरी हुनजी क्लियर न आहे, सही नज़र नथो अचे त किथे मसइलो थी सघे थो, त उनजो जेको राइट आंसर आहे उहो आहे लेंस। ठीकु आहे, मतिलबु लेंस जेको आहे पाण ॾिसो इन जे करे ग्लासिस वग़ैरह बि लॻाईंदा आहियूं जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी आई साइट वीक आहे या ख़राबु आहे। उन खां पोइ ॿियो सवाल आहे त हाउ मेनी पार्ट्स ऑफ ईयर आर देयर। हाणे हीउ जेको आहे सेंसरी ऑर्गन जेको आहे हीउ ॿियो शुरू थी वञे। ईयर हाणे तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हियरिंग जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं, उनजो कमु आहे त ॿुधणु। त जेको आहे सो केतिरा उन जा पार्ट्स आहिनि? हाणे उन जा जेके आहिनि टोटल 3 पार्ट्स आहिनि, आउटर, मिडिल ऐं इनर। ठीकु आहे, हिकिड़ो ॿाहिरियों, विचों ऐं अंदरियों हिसो। ॿियो सवाल आहे विच पार्ट ऑफ ईयर कलेक्ट साउंड्स। हाणे कहिड़ो उहो जेको आहे कन जो हिसो आहे जेको कलेक्ट कंदो आहे या गॾु कंदो आहे जेको आहे सो आवाज़? उहो जेको आहे डेफिनेटली आउटर ईयर आहे, जेको ॿाहिरियों कन आहे जेके पाण सां आम अखि सां ॾिसंदा आहियूं, जेको नज़र ईंदो आहे। 75 जेको आहे क्वेश्चन आहे आउटर ईयर इज़ आल्सो रिफर टू एस। हाणे आउटर ईयर खे ॿियो छा चवंदा आहियूं? ठीकु आहे, मतिलबु साइंसी ज़बान में ॿियो छा चयो वेंदो आहे उनखे? हिकिड़ो त नॉर्मल ईयर था चऊं, साइंसी ज़बान में जेकॾहिं चऊं उहो टर्म जेको यूज़ थींदो आहे उनखे चइबो आहे पाइना। उन खां पोइ नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उहो आहे ईयर कैनाल इज़ प्रेज़ेंट इन। माना ईयर कैनाल जेको आहे छा में मौजूदु हूंदो आहे? डेफिनेटली अगरि ईयर कैनाल जी ॻाल्हि आहे त उहो आउटर ईयर में ई मौजूदु हूंदो आहे। इन जो राइट आंसर थींदो आउटर ईयर। ॿियो सवाल आहे विच पार्ट ऑफ आउटर ईयर ट्रांसफर साउंड टू मिडिल ईयर। माना उहो कहिड़ो हिसो आहे कन जो जेको ॿाहिरियां जेके साउंड्स आहिनि, ॿाहिरियों आवाज़ु जीअं असांजे कन में दाख़िल थिए थो उहो वरी विचें कन ताईं पहुचाए, उनखे चइबो आहे ऑडिटरी कैनाल जेको आहे सो इहो राइट आंसर आहे। उन खां पोइ आहे ईयर ड्रम इज़ प्रेज़ेंट इन। हाणे ईयर ड्रम जेको आहे कन जी जंहिंखे दुहिलड़ी चइबो आहे सिंधीअ में, उहा छा में मौजूदु हूंदी आहे? हिन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे मिडिल ईयर। नेक्स्ट सवाल जी तरफ़ हलूं था, उहा आहे विच पार्ट ऑफ मिडिल ईयर कन्वर्ट साउंड वेव्स इनटू मैकेनिकल वाइब्रेशन। माना असांखे हाणे साउंड कीअं ॿुधण में ईंदो आहे? सभ खां पहिरीं जीअं ई उहो साउंड असांजे जेको आहे सो ईयर सां टकराइबो आहे, उन खां पोइ उहो दाख़िल थींदो आहे मिडिल ईयर में, ऐं उते जेको आहे उहो साउंड वेव्स जेके आहिनि उहे मैकेनिकल वाइब्रेशन्स जी सूरत इख़्तियार कंदियूं आहिनि, त जीअं उहे तेज़ीअ ताईं जेको आहे सो असांजे ईयर ड्रम ताईं पहुची सघनि। ठीकु आहे, इन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे ईयर ड्रम। उन खां पोइ आहे सवाल हाउ मेनी बोन्स ऑफ मिडिल ईयर। हाणे विचों कन जेको आहे उन में केतिरा हॾा हूंदा आहिनि? इन जो राइट आंसर जेको आहे उहो आहे 3। ऐं अगरि डिटेल्ड में इनखे पढ़ंदव त उहे वरी जेके बोन्स आहिनि उहे हिकिड़ो आहे मेलियस, ॿियो आहे इनकस ऐं टियों जेको आहे उहो आहे स्टेप्स। ठीकु आहे, उन खां पोइ नेक्स्ट सवाल जी तरफ़ हलूं था त उहो आहे त 3 बोन्स जेके ऑलरेडी डिफाइन कया मूं हिन महिल मिडिल ईयर टुगेदर कॉल्ड। जेकॾहिं इन्हनि टिनी हॾनि खे जेको आहे गॾाए सॾाए कंहिं हिकिड़े टर्म में चइजे त उनखे छा चइबो? उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे ओसिकल्स। ॿियो सवाल आहे द मेन फंक्शन ऑफ ओसिकल्स इज़ टू इंक्रीज़। माना हाणे इन्हनि टिनी हॾनि खे पढ़ियोसीं त सही, पर इन्हनि जो मक़सदु छा आहे? इन्हनि जो कमु कहिड़ो आहे कन में? इन्हनि जो कमु जेको आहे साउंड प्रेशर खे प्रोड्यूस करणु। जेको असां आवाज़ु कननि ताईं पहुचे थो उनखे केतिरे प्रेशर ताईं जेको आहे सो अंदरि ताईं कन्वे करिणो आहे। उन खां पोइ नेक्स्ट सवाल आहे त इनर ईयर इज़ मोस्टली मेड अप ऑफ। हाणे अंदरियों कन जेको आहे उहो छा जो ठहियलु आहे? उहो जेको ठहियलु हूंदो आहे लिक्विड्स जो। राइट आंसर इज़ द लिक्विड। उन खां पोइ ॿियो सवाल आहे त कोचलिया इज़ प्रेज़ेंट इन। हाणे हीउ जेको सवाल आहे कोचलिया इहो किथे मतिलबु मौजूदु आहे? इहो इन जो राइट आंसर त आहे त इनर ईयर। इहो इनर ईयर में हूंदो आहे। इहो जेको लास्ट IBA जी टेस्ट थी हुई 2018 में, उन में बि इहो सवालु आयो, पर सवालु उन्हनि थोरो
मतिलबु फेराए ॾिनो हो, जीअं सिधा सवा सवाल कोन ॾींदा आहिनि, उन्हनि ॾिनो हो त कोचियलिया इज़ प्रेज़ेंट इन, हेठां वरी पोइ उन्हनि सेंसिस लिखी छॾिया हुआ त माना इहो कहिड़े सेंस सां जेको आहे सो बिलोंग करे थो। त कोचियलिया जेकॾहिं तव्हांजो पढ़ियलु हूंदो त तव्हां फ़ौरन चवंदव त इहो जेको आहे सो मतिलबु हियरिंग जे ऐं सेंस जेको उहो कहिड़ो आहे, उहो थींदो असांजो वञी करे ईयर, माना कन सां जेको आहे सो इन जो बिलोंग आहे। उनखां पोइ नेक्स्ट सवाल आहे विच नर्व्स कैरी साउंड इंफॉर्मेशन फ्रॉम कोचियलिया ऑफ द इनर एयर टू द ब्रेन। ठीकु आहे, हाणे कोचियलिया मां जेको आहे सो साउंड वेव्स जॾहिं उते पहुचनि था, उतां खां खणी करे ब्रेन ताईं कहिड़ियूं नर्व्स आहिनि जेके इहो आवाज़ु पहुचाइनि थियूं, उन्हनि खे चइबो आहे ऑडिटरी नर्व्स, जेको ऑलरेडी असां मथे बि डिफाइन करे आया आहियूं, कोचियलिया ऑडिटरी नर्व्स। उन खां पोइ ॿियो आहे त द इनसाइड ऑफ द नोज़ इज़ कैविटी इज़ कॉल्ड। हाणे जेको आहे हीउ ॿियो सेंस शुरू थी वियो, जेको टोटल जीअं तव्हांखे ॿुधायासीं त 5 सेंसिस आहिनि। हीउ जेको आहे सेंस ऑफ स्मेलिंग आहे, मतिलबु नक जो जेको आहे सो कमु कहिड़ो आहे, द इनसाइड ऑफ नोज़ इज़ कैविटी कॉल्ड, माना नक जे अंदरि जेके 2 खॾूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे, उन्हनि खे चइबो आहे नसल कैविटी। राइट आंसर जेको आहे हिन जो आहे नसल कैविटी, नॉस्ट्रल्स जे जेके अॻियां हूंदियूं आहिनि। उनखां पोइ आहे नेक्स्ट सवाल आहे स्पेशल रिसेप्टर देट आर सेंसिटिव टू अदर मॉलिक्यूल्स आर लोकेटेड एट, माना चए थो उहे कहिड़ा रिसेप्टर्स आहिनि जेके फ़ौरन जेको आहे का बदबू आहे उहा जेको आहे सो मालूम करे वठंदा आहिनि। उनजो राइट आंसर आहे रूफ ऑफ द नसल कैविटी, माना इहा नसल कैविटी जे मतिलबु मथां हूंदा आहिनि। उन खां पोइ ॿियो सवाल आहे विच इज़ पार्ट ऑफ द ब्रेन दैट रिसीव सिग्नल फ्रॉम अडर रिसेप्टर। हाणे जीअं ऑलरेडी पढ़ी आयासीं त मतिलबु कुझु अहिड़ा सेंसिस आहिनि जेके असांजा आवाज़ कननि ताईं पहुचाइनि था त उहे ब्रेन ताईं पहुचाइनि, ईअं ई वरी जेको आहे सो कुझु अहिड़ा जेके आहिनि स्मेल जा सिग्नल्स बि आहिनि जेके ब्रेन ताईं पुॼनि था, उहो जेको आहे उन पार्ट खे छा चइबो, उहो जेको राइट आंसर आहे उहो आहे ऑल्फैक्टरी बल्ब। उन खां पोइ ॿियो सवाल आहे त हाउ मेनी टेस्ट टंग रिसेप्टर कैन स्मेल, माना केतिरा टेस्ट आहिनि जेके असांजी ज़बान महसूसु करे सघे थी। ठीकु आहे, हूअं त जेके मां तव्हांखे हिते थोरी एडिंग कंदी हलां त 1000 जेके आहिनि सो उहे बेक्स या टेस्ट जेके चवंदा आहिनि त उहे ॻोथरियूं असांजी ज़बान ते मौजूदु आहिनि, पर मेन जेके आहिनि मुख्य आहिनि उहे कुल 4 जेके आहिनि टेस्ट रिसेप्टर्स आहिनि जेके असांजी टंग ते मौजूदु हूंदा आहिनि। उन खां पोइ सवाल आहे द टंग इज़ माना जेको आहे सो ज़बान कहिड़े क़िस्म जो आर्गन आहे, मस्क्यूलर आर्गन आहे। मस्क्यूलर आर्गन उनखे इन जे करे चवंदा आहियूं त मतिलबु मूवमेंट करे सघे थी ज़बान, जेको आहे असांखे जीअं खाधे जेको आहे सो ॻेहण में उनजी सिलेवा जेका आहे उन खाधे खे नरम करण में, मैकेनिकल जेका आहे सो डाइजेशन, इन्हनि सभिनी में जेको आहे सो कमु ॾींदी आहे। उनखां पोइ आहे द रफ स्ट्रक्चर ऑफ द टंग इज़ ड्यू टू स्ट्रक्चर कॉल्ड, मतिलबु रफ जेका आहे सो खुरखुरे क़िस्म जी या जेको आहे सो खोरे क़िस्म जी स्ट्रक्चर जेका असांजी ज़बान ते मौजूदु हूंदी आहे उहा उनखे छा चइबो आहे। उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे पिपीलाई। उन खां पोइ नेक्स्ट सवाल जी तरफ़ हलूं था त टेस्ट बर्ड्स कंटेनिंग टेस्ट रिसेप्टर आर प्रेज़ेंट बिटवीन द, माना टेस्ट बर्ड्स जीअं ऑलरेडी तव्हांखे ॿुधायमि त 1000 क़िस्म जी ॻोथरियूं जेके हूंदियूं आहिनि उहे असांजी ज़बान ते मौजूदु हूंदियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि खाधा असां खाईंदा आहियूं उनजो ज़ाइक़ो ॿुधाईंदा आहिनि, त उहे अक्सर मौजूदु किथे हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, उहे जेके आहिनि पिपीलाई जेका आहे उन जॻह ते जेको आहे सो उहे प्रेज़ेंट हूंदियूं आहिनि। नेक्स्ट सवाल आहे विच नर्व्स कैरी एन इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम टेस्ट रिसेप्टर टू द ब्रेन। हाणे वरी उहा साॻी ॻाल्हि त हिते जेको आहे ज़बान ते कहिड़ा इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहिनि जेके खाधे जो ज़ाइक़ो जेको आहे सो रिसेप्टर्स जे ज़रिए असांजे दिमाग़ ताईं पहुचाइनि, जीअं असां आइडेंटिफाई करे सघूं। मिसाल जेकॾहिं कंहिं ॿी मच्छी था खाऊं त उनजी टेस्ट असांखे अचे, जेकॾहिं को गोश्त था खाऊं, सब्ज़ी था खाऊं, फ्रूट था खाऊं, त उन्हनि में कीअं जेको आहे सो उहे डिस्टिंग्विश करे सघनि। उहे जेके आहिनि उहे आहिनि सेंसरी नर्व्स। सेंसरी नर्व्स जेके हूंदा आहिनि उहे बेसिकली इलेक्ट्रिकल सिग्नल्स खणी करे दिमाग़ ताईं पहुचाईंदा आहिनि, जीअं ब्रेन में हुयो ऑप्टिक नर्व, अहिड़े ई क़िस्म सां। ठीकु आहे, उनखां पोइ ॿियो सवाल आहे त आउटर लेयर ऑफ स्किन इज़ कॉल्ड। हाणे जेको आहे हीउ ॿियो सेंस शुरू थी वियो, सेंस ऑफ टच जंहिंखे चवंदा आहियूं, मतिलबु चमड़ी जंहिंखे पाण चवंदा आहियूं। आउटर लेयर जेको चमड़ीअ जो उनखे छा चइबो आहे, उनजो राइट आंसर जेको आहे उहो आहे एपिडर्म्स। ठीकु आहे, जेको मतिलबु डर्म बि जंहिंखे शॉर्टकट में चवंदा आहियूं, या जेकॾहिं को स्किन जो डॉक्टर बि जेको हूंदो आहे उनखे डर्मोटोलॉजिस्ट चयो वेंदो आहे। ठीकु आहे, त ॿाहिरियों जेको असांखे आम अखि सां या असांखे चमड़ी जेका ॿाहिरि प्रोटेक्शन नज़र ईंदी आहे इनखे चइबो आहे एपिडर्म्स। उन खां पोइ ॿियो सवाल आहे त सेकेंड लेयर ऑफ स्किन इज़ कॉल्ड। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजे स्किन जा जेके आहिनि उहे
3 लेयर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो ॿाहिरियों तह ऐं ॿियो चवंदा आहियूं त अंदरियों तह या ॿियो तह, उनखे चयो वेंदो आहे डर्म्स। ऐं उनखां पोइ ॿियो सुवालु आहे त विच इज़ द 3rd लेयर ऑफ स्किन। 3rd लेयर ऑफ स्किन छाखे था चऊं, उनखे असां चवंदा आहियूं हाइपोडर्म्स। जेको 3rd लेयर ऑफ द स्किन इज़ कॉल्ड हाइपोडर्म्स। नेक्स्ट सुवालु आहे त विच लेयर कैन सेंस पेन, हीट एंड कोल्ड। माना उहो कहिड़ो लेयर आहे जंहिंजे तहत असां जेको आहे जेकॾहिं सूरु थो थिए, गर्मी या थधि खे महसूसु कयूं, उहो आहे हाइपोडर्म, ठीकु आहे। जेको 3rd लेयर आहे असांजो, उहो जेको आहे सो फील कंदो। उन खां पोइ ॿियो सुवालु आहे त विच लेयर इज़ सेंसिटिव टू लाइट एंड टच। माना उहो कहिड़ो लेयर आहे जेको हसास क़िस्म जो आहे, जंहिंमां रोशनी ऐं टच जेको आहे सो महसूसु थी सघे, उहो बि जेको आहे सो 3rd लेयर या हाइपोडर्म जंहिंखे चवंदा आहियूं पाण। उन खां पोइ ॿियो सुवालु आहे त सेंस रिसेप्टर आर प्रेज़ेंट इन। माना सेंस रिसेप्टर्स जेके हूंदा आहिनि उहे छा में मौजूदु हूंदा आहिनि, उहे हाइपोडर्म्स में। इहो बि 3rd लेयर जेको आहे। उन खां पोइ आहे स्किन रिसेप्टर्स आर कनेक्टेड टू द ब्रेन वी आर। जीअं त स्किन बि जेको आहे सो असांजी कनेक्ट हूंदी आहे ब्रेन सां, जीअं असां गर्मी, सर्दी या सूरु वग़ैरह महसूसु करे सघूं। उहो सेंसरी न्यूरॉन्स हिकिड़ा हूंदा आहिनि। सेंसरी न्यूरॉन इज़ द राइट आंसर। उन जे ज़रिए जेको आहे सो असां महसूसु कंदा आहियूं, ठीकु आहे। हीअ हुयो अॼु जो टॉपिक जेको तव्हां सां डिस्कस थियो, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो वधीक इन ते कमेंट कजो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो, वक़्तनि ब वक़्तनि ॿुधाईंदा रहिजो जेकॾहिं किथे अञा इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। ऐं वधि खां वधि रहो तव्हां शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब सां गॾु, त जीअं तव्हांखे असां अपडेट कंदा रहूं साइंस जे स्पेशली जेके टॉपिक्स आहिनि उन्हनि जे बारे में।